प्यारा दोस्तों, अॼुकल्ह इलेक्शन जी तमामु घणी घेमा घेमी आहे ऐं जेको सो जिते वेह जिते चयो यारी ॿी लॻी पई आहे उते सिर्फ़ु ॻाल्हि इलेक्शन जी आहे। फलाणो खटे पियो, फलाणो हाराए पियो, हीअं थी वियो, हूअं थी वियो, फलाणो थी वियो, फलाणो मुंहिंजो जेको सो पसंदि जो माण्हू आहे, फलाणो हीअं आहे, फलाणो हूअं आहे। इहे सभु ॻाल्हियूं हलनि पियूं। इन सॼी ॻाल्हि खे ॾिसंदे मूंखे अमर जलील जो हिकिड़ो कॉल यादि आयो आहे, जेको मूं किथे कंहिं किताब में पढ़ियो हो। तो जंहिं मुल्क में नाद ते रखियल गिलास खे ज़ंजीर पियल हुजे, मथां कोई चोरी न करे वञे। जंहिं मुल्क में निमाज़ीअ खे निमाज़ पढ़ण खां वधीक फ़िक्र जूता चोराइण जो हुजे त मुंहिंजो कोई जूतो न पोयां चोरी करे वञे। उन मुल्क में अगरि वज़ीर आला तब्दील थिए थो या वज़ीर आज़म तब्दील थिए थो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? दोस्तो, इहो कॉल आहे असांजे ॾाहे अमर जलील जो, गौर करण जहिड़ो कॉल आहे। त इहे जेका इलेक्शन हीअ हले पई दोस्तो, हीअ तव्हां ज़रूरु कंहिंखे वोट ॾींदा, कंहिंखे कान ॾींदा, को पसंदि जो हूंदो, अॻुवाण को पसंदि जो न हूंदो, लेकिन अव्हांखे हिकिड़ी शइ हिन इलेक्शन में नई ज़रूरु मिलंदी, उन ते थोरो गौर कजो। उहे आहिनि नयूं गाॾियूं। तव्हां ॾिसंदा त नए नए मॉडल जूं नयूं गाॾियूं तव्हां वटि वोट वठण लाइ ईंदियूं। तव्हां उन्हनि गाॾियुनि खे ॾिसी हैरान थी वेंदा त हीअ नई गाॾी हेतिरी सुहिणी ही आई किथां? दोस्तो, इहो न सोचिजो त हीअ नई गाॾी हिन असांजे जेको इलेक्शन में बीठो आहे अॻुवाण, इन वटि आई किथां, इहो न सोचिजो। जेकॾहिं तव्हां इहो सोचींदा त तव्हांजो ज़हन अलाए केॾांहुं वेंदो हलियो। तव्हां सिर्फ़ु पंहिंजे इलेक्शन ते फोकस कजो, पंहिंजो वोट ते फोकस कजो ऐं सिर्फ़ु इहो गाॾी ॾिसी पंहिंजी दिलि ठारिजो। ॿी नई तब्दीली जी उमेद का बि कान्हे। बेरोज़गारी, बुख, रिश्वतखोरी, इहो जीअं पाकिस्तान ठहिण खां वठी यको हले पियो ऐं हलंदो रहंदो। तव्हां कंहिं बि ख़ुशि फ़हमी में मुब्तला न रहिजो दोस्तो। इलेक्शन आहे, इंजॉय करियो, जंहिंखे खपे तंहिंखे वोट ॾियो, जंहिंखे खपे तंहिंखे न ॾियो, जेका खपे पार्टी अचे, जेका खपे पार्टी न अचे। माहौल जीअं आहे ईअं ई रहंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो। तव्हां सिर्फ़ु नयूं गाॾियूं ॾिसी ख़ुशि थिजो, पर सोचिजो न त इहे नयूं गाॾियूं आयूं किथां। इंजॉय इलेक्शन। थैंक यू वेरी मच दोस्तो। अस्सलाम वालेकुम।